गंबड़ रिपोर्ट इमदाद अली ॼामड़ो गंबड़ भरिसां पैसनि जी ॾेती लेती तां क़त्ल थियल मक़तूल सुहेल अहमद फल जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ फल बिरादरी जो नेशनल प्रेस क्लब गंबड़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब गंबड़ भरिसां पैसनि जी ॾेती लेती तां क़त्ल थियल मक़तूल सुहेल अहमद फल जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ फल बिरादरी जो नेशनल प्रेस क्लब गंबड़ अॻियां वोट मोले ॾिनो। फल जे रहवासी मोहम्मद हसन फल, ज़मीर हुसैन फल, जावेद अहमद फल, मोहम्मद नवाज़ फल, रियाज़ हुसैन फल, अली गुल फल, इनायत अली फल, हुसैन बख्श फल ऐं अब्दुल गफ़ार फल एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार राशिद फल, इरशाद फल, हाकिम फल, माजिद फल ऐं ॿियनि जवाबदारनि कुझु ॾींहं पहिरियां मक़तूल शागिर्द सुहेल अहमद फल ते हमिलो करे ॼंगूं ॿाहूं भञी छॾियूं हुयूं, जंहिंजो केस गंबड़ थाणे ते दाख़िल कयो वियो हो। ज़ख़्मी नौजवान गंबड़ गम्स इस्पताल दाख़िल कयो वियो, जंहिं बाद इस्पताल इंतिज़ामिया तरफ़ां मक़तूल खे कराची मुंतक़िल कयो वियो, जिथे हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। हुननि SSP खैरपुर, DIG सखर ऐं IG सिंध खां अपील कई त मक़तूल जा जवाबदार गिरफ़्तार करे संदनि सां इंसाफ़ कयो वञे, न त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ गंबड़।